सतनाम सत श्री राम। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूर्त अजूनी सेवं गुर प्रसाद जप आद सच युगाद सच है भी सच नानक होसी सतनाम सत श्री राम। सुखमनी साहब जी सती अष्टपदी जो पोयों पद आए साधु जी महिमा में श्री राम साधु जी संग करण से केड़ा केड़ा फायदा मिलता। साधकी महिमा वेद न जाने ओ साधकी महिमा वेद न जाने ओ साधकी महिमा वेद न जाने देता सुने देता बखियान जीता सुने देता बखियान ओ देता सुने देता बखियान जीता सुने देता बखियान ओ साधकी उपमा देह गुणा ते दूर साधकी उपमा देह गुणा ते दूर साधकी उपमा रही भरपूर साधकी उपमा रही भरपूर हो साधकी शोभा का नाई अंत साधकी शोभा का नाही साधकी शोभा सदा बेअंत वाहु साधकी शोभा सदा बेअंत साधकी शोभा ऊंच से ऊंची साधकी शोभा ऊंच से ऊंची साधकी शोभा मूचते मूची वागु साधकी शोभा मूचत मूची साधकी शोभा साध बन साधकी शोभा साध बन आई नानक साध प्रभु भेद न भाई ओ
शोभा साध बलियारी ओ नानक साध प्रभु भेद भाई वागु नानक साध प्रभु भेद भाई ओ सुखमणि सुखमृत प्रभु नाम आ सुखमणि सुखमृत प्रभु नाम भगवती जना के मन विश्राम सुखमणि वावा सुखमणि सतनाम सत्य श्री राम साधु जी महिमा वेद न जाने साधु की महिमा वेद न जाने जेता सुने तेता बखियाने जेके नी ॿुधो आहे उहो ई हो व्याखाण करे थो हिकु राजन संतनि जे संग में वेंदो हो पोइ जंहिंमहिल इहो पद हलियो साध की महिमा वेद न जाने राजन वेनती कई साईं इहा मुंहिंजे गले नथी उतरे आदि वेद जेके वेद जी साध जी परिभाषा कनि और वेद उन्हनि खे न समझी सघे चयो हा बाबा जेके असां चऊं था चई इहा मुंहिंजी मान्यता में कीअं अचे चई तोखे इहो पुत्र जवाब ॾींदो चई मूंखे पुत्र त आहे कोन चई तोखे थींदो चई मूंखे ज्योतिषनि चयो आहे जनमनि में कोन थींदो चई असां चऊं था तोखे थींदो श्री राम पुत्र थियो ॾिठो वियो ज्योतिष 11 साल 11 महीना 11 ॾींहं ॿार जी उमिरि रहंदी ईअं ई थियो उनखे पुत्र रतन थियो उहा अवस्था थी ॿार जी बि इहा ॻाल्हि कन पहुची वई मुंहिंजी हयाती एतिरी आहे इन खां अॻु में निकिरी वियो राम राजा ॻोल्हा कई पर न मिलाप थियो हे ॿार वञी उन संतनि सां मिलियो जंहिंजी दया सां इहा शइ थी जॾहिं उहा घड़ी आई वक़्त जे पूरे थियण जी 10 संतनि जी टोली हुई चई हाणे 10 वरी हिन ॿार खे पाण हयाती ॾियूं था इहा सल करे संकल्प वरितऊं हुनजी 100 उमिरि थी वई मथां इष्ट आहे बस श्री राम हे हलियो वियो हलदे हलदे पंहिंजी राजधानी में आयो राजा ख़ुशि थियो त साहिबनि जेका इहा तुक चई गुरु अर्जन देव महाराजनि साध की महिमा वेद न जाने
हिन बि ॿार कोन ॿुधायो त मूंखे उमिरि कीअं मिली, मां त वयमि चई थी आयुमि, मां मोटी आहियां घुमी करे। राजा खे ख़बर न ॾिन। राम चयो मूंखे संतनि जी टोली मां उमिरि मिली वई, इहो हुनखे ॿुधायईं अची। कंहिं वक़्तु गुरु अर्जन देव महाराजन साहब आया, राजन हे ॿार तोखे जवाब ॾींदो। उन संतनि ॿार खे चई छॾियो, इहा जॻह तोखे असां उमिरि ॾियनि था, कंहिंखे ॿुधाइजांइ न। हाणे हिते गुरु अर्जन देव महाराज कन में चवनि था, श्री राम पुट तूं इहा ॻाल्हि ॿुधाए। चए मूंखे संतनि जी मना थियल आहे। चए उन 10 संतनि में असां बि हुयासीं। पोइ ते ॻाल्हि प्रकट कयईं। तॾहिं हिनखे पक थी, जेके वेद न लिखियो आहे पर संत ॾेई सघनि था। राम साधकी महिमा वेद न जान है, जेता सुन है तेता बखिया न है। वाह 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 साईं बाबा जेको अचे औलाद लाइ बाबा सुखालो पाठ साहिब रखाए छॾ, गुरु महाराज दया कंदा। ईअं थींदो। मुंहिंजे ॾींहंनि में 8-10 ॿार, अॻ में केतिरो बि मुंहिंजी सम्झ में बि साईं बाबा जे ॾींहंनि में उनखे उहो ॿार ॼाए, हिकु पुटु। श्री राम जंहिंमें हिकिड़ी निशानी वेठो आहे लधाराम। हिकिड़ी माई जॾहिं भोग पालण आया तॾहिं अम्मा खे चयईं ॿियो ई पुटु थिए। चयईं बसि पोइ इहो भोग पाला ॿियो रखाई वञे न पाठ साहिब, वरी ॿियो पुटु थियुसि। उहो असांजी जोड़नि जी शेवा ते बीहंदो आहे छोकिरो। छा नालो अथसि? मोती जो पुटु, सोनारे जो पुटु, आशू। श्री राम। साधु की महिमा भेद न जान है, जेता सुन है तेता बख्यान है। साधु की उपमा ते गुण ते दूर, टिनी गुणनि खां दूर। संत जेके थींदा आहिनि त्रिगुणातीत। छा? त्रिगुणातीत। मां पंहिंजे गृहस्थी संतनि खे ॻणींदो हुअमि, रोड़ी खां हेठि जेके हुआ शुद्ध सतोगुणी संत, टिनी गुणनि खां अतीत। साधु की उपमा ते गुण ते दूर और साधु की उपमा रही भरपूर। सतराम दास साहब जी, कंवरराम साहब जी महिमा काथे कान्हे। वैष्णु बि न हुया त उनखे तमोगुणी चइबो न, रजोगुणी चइबो, व्यवहार जे दायरे में न हा। निर्लोभ निर्मोह राम त्रिगुणातीत थी विया न, टिनी गुणनि खां न्यारा। न सतोगुणी चई सघिबो, न रजोगुणी, न तमोगुणी। ऐं हुनजी महिमा भरपूर आहे। बसि साईं जे प्यार में राम सबंध प्रगटन। साधु की उपमा रही भरपूर। जंहिं बि भारत में सिंधी संतनि सां मिलियासीं, जेके पहिरियों उमिरि पुछंदो मान घणी आहे, जंहिंमें अंदाज़ो लॻे भई भगत साहिब लाइ हे ॿुधाए सघंदा। किन भारतीय संतनि सां बि पार्टीशन न थियल ई भारतीय संत वेंदा हुआ। इहो ख़्याल खे लक्ष्य हुयो मुंहिंजो, उन खां पुछणो ई पुछणो, कंहिंखां बि, ॿुढो हुजे ॿुढी हुजे संत हुजे। संतनि मां त ॿुधण जो पंहिंजो महत्व मिलंदो। चवंदा क्या कहना, भगत साहिब जे लाइ छा चवणो आहे, बसि मां इहो ॿुधणो आहे मूंखे। श्री राम। गिरी पुरी सन्यासी सबको संत जी महिमा करे। साधु की उपमा रही भरपूर। साधु की शोभा का ना ही अंत। शोभा जी सीमा चई न सघबी संत जी महिमा। भाई बलराम साहब ॿुधाईंदा हुआ, घोटकी दरबार में ॿ हिकिड़ा प्यारा भंडार जी शेवा ते अचनि, साधन खे रसोई खाराइण।
रसोई खाराए, तंहिंखां शब्द पूरो थिए, कथा खां पोइ भोजन थींदो, भंडारो शुरू थींदो। तंहिंखां पोइ बि संभाल करे वेही रहिया, रिहाण करणु। टाइम चङो थी वियो। भाई पहलाज राम पुछनि, अरे छा था वेठा कयो? चई संतनि जी रिहाण कंदा वेठा, महिमा कंदा वेठा। भेणा संतनि जी महिमा, तव्हांजी माउ कथा कथा करण जी, वञो भेणा घर वारी सीढ़ी वेठी हूंदो, तव्हांजो इंतज़ारु कंदियूं, हिकु हिते थी वियो आहे, वञो। संत जी महिमा, राम राम। इन जे लाइ संतनि गुरनि ॾे अॻे चिठी लिखंदा त तशरी कहिड़ी ॾींदा, सूरजवंत वत तेजवंशी, सूरजवंत सूरजवत तेजवंशी। सतगुरनि खे संतनि चिठी लिखबियूं, ईअं लिखबियूं। चंद्रमावत शीतल, समुद्रवत गंभीर, धरतीवत खिम्यावान, धीरजवान। इहे पंजनि तत्वनि जूं भगवान जेको शब्द आहे न, पंजनि तत्वनि खे मिलाए करे शब्द आहे। श्री राम न नीर भ भूमि गगन व वायु अग्नि। पंजनि शब्दनि खे मिलाए करके, तत्वनि खे मिलाए भगवान जो शब्द थियो। तो भगवान जी तशरीफ़ संतनि खे ॾींदा। जे भगवान जी महिमा कई न वञे त संतनि जी महिमा करे न सघबी। श्री राम। असां वटि, मां वटि 2 चिठियूं रखियल आहिनि। भाऊ राजाराम साहब, साईं साधराम साहब जा ॾाॾा, उनजो गुरु हुयो साईं खिलूराम साहब घोटकी वारा। उन मैंने सत्संग पोइ उथां मां चिठियूं ॿुधायां थो, हद मुकिजी वई आहे। गुरु ॾे कीअं लिखबो आहे, राम। हे त आम ॿुधासीं, पर हुनजो घणो भरे भरे चढ़े लिखियल आहे। हिकदमि मौन में हूंदा साईं खिलूराम साहब। श्री राम श्री राम। साधकी उपमा रही भरपूर, साधकी शोभा का ना ही अंत, उनजे यश जो अंत ना है। वाह 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 वाह। साधकी शोभा सदा बेअंत, बस जंहिंजो अंत न थिए त उनखे बेअंती चयो वेंदो। असांजे प्रोफेसर अतुल ऐं अनुपमा भाउ भेण 108 गुण बाबा साईं जा लिखिया आहिनि। 12 लिखियल आहिनि, 12 शीशनि जे मथां लॻल आहिनि। बुकड़ी बि ठाहियूं। पोइ जंहिंमहिल मां हिकु नज़र विधी, मां चयो हिन में अक्रोध कोन पियल आहे, अकाम कोन पियल आहे। त मां चयो हे त मां दृष्टि पई त पोइ कई गुण अञा थी विया जेके तुंहिंजा लिखत में न आया आहिनि। राम वाह वाह वाह। साधकी शोभा सदा बेअंत, साधकी शोभा ऊच ते ऊची, संतनि जी शोभा यश ऊचे खां ऊचो आहे। उनजी समानता कंहिंखे ॾेई सघबी। राम। जब राजाऊं भी नवे न अची, वज़ीर भी नवे न अची, राष्ट्रपति भी नवे न, वज़ीर आज़म भी नवे न। साधकी शोभा ऊच ते ऊची, साधकी शोभा मूच ते मूची। श्री राम। संतनि जी शोभा गहरी, मूच माना गहरी, या सभिनी खां वधीक, या वॾी। ये 3 माना आहिनि ऊची जूं। वॾनि खां वॾी, ऊचे खां ऊची, गहरी और सर्वाधिक संतनि जी महिमा। साध की शोभा साध बने आई, राम। संतनि जी शोभा संतनि सां बणिजी आई। संत जी महिमा कंहिं बि नर सां, कंहिं देवता सां तशरी न करे सघबी। भगवान राम पंहिंजे तुलसीदास रामायण में लिखियो,
सिया राम मय सब जग पेखा, मुंहिंजो रूप सॼे संसार में ॾिसो, कण कण में मां समायल आहियां। सिया राम मय सब जग पेखा, मौतों अधिक संत कर लेखा। संतन खे मां खां वधीक समझो, त जो संतन जे मिल सां प्रभु मिलंदो। राम त संत राम जी महिमा कंदा, राम संतन जी महिमा कंदो। भगत प्यारा ॼाण नारद माखे सभ खां, नारद माखे सभ खां भगत प्यारा ॼाण। कीअं? जो धरे ध्यान मुंहिंजो मां तंहिंजो ध्यान धरियां। संत परोपकारी राम। श्री राम। तुलसीदास खे कयो त ख्याल थियो, ॾिसां त सुखी केरु आहे। हिकु मज़ूर मिटी पियो ढोए, लॾा ढोए पियो, सिंधी में चइबो आहे। तूं सुखी आहीं? वाह, हे ॾिसंदो पियो आहियां, हे सुख जी निशानी आहे। त केरु सुखी? जंहिं वटि असां नौकरी करे रहिया आहियूं, उहो सेठ सुखी हूंदो न बाबा। सेठ वटि पहुतो, सेठ ख़बर ॾे तूं सुखी। चए मंझंदि वारी रोटी शाम जो खाईंदो आहियां, राति वारी रोटी 12 बजे, रोटी जो टाइम 8 बजा, सिज लहे रसोई। श्री राम। ॾींहुं सिर ते अचे, रसोई जो असली टाइम इहो आहे शास्त्रोक्त। ॾींहुं सिर ते अचे, बस हिकु टाइम भोजन। राम। 2 टाइम संध्या, भोजन हिकु टाइम। एक आहारी सदा विरती। एक आहारी जेको हिकु वक़्तु आहार थो करे, सदाई विर्त में आहे। हूअं विर्त जॾहिं हिकु वेलो खाईंदा आहियूं, रात जो खाइबो हो, हाणे त जंहिं महिल वणे तंहिं महिल सतनारायण कथा करे छॾिजे थी, पर अॻे में जेको नेम हो। और एक नारी सदा जती, हे त भुल में चई छॾियो अथऊं, एक नारी सदा ब्रह्मचारी, ग़लति जवाब थी वियो। नारी और ब्रह्मचारी ॿई कीअं मिलंदा? एक नारी पूरनमास जी कथा में लिखियल हूंदो, सतनारायण सां गॾु पूरनमास जी कथा पढ़ी हुई बाबा जन वटि, उनमें इहो पॉइंट पियल हो। एक नारी सदा जती, हा, हिकु नारी सां पंहिंजे संयम में आहे, बसि उहो सदाई जती आहे। लक्ष्मण जती घणे थो वञे न। और एक आहारी सदा विरती, जेको हिकु आहार करे थो सदाई विर्त में। श्री राम। मतिलबु अचो, केरु सुखी? चए राजा सुखी। वियो राजा वटि, चए ॿिए राजा जो ख़ौफ़ आहे, हमेशह चिंता तां मथां चढ़ाई न करे। केरु सुखी? चए चक्रवर्ती राजा। पहुतो चक्रवर्ती राजा वटि। केरु सुखी? चए कुझु राजा मिली करे पाण ॾे, मां ते हमलो न कनि, हमेशह CID हले थी तंहिंजे आपस में। जीअं सेठ खे ख़तरो हूंदो आहे यूनियन जो, नौकरनि जो यूनियन ठाहे वेठा त पोइ मिल बंदि थी वेंदी। कोशिशि कंदो जंहिंजो पाण में। राम। त भई केरु सुखी? चए इंद्र सुखी। पहुता इंद्र वटि, चए शल 100 जॻह न कोई करे त हुनजा जॻह भंग करण लाइ अप्सराऊं मोकिलींदो आहियां। 100 जॻह थियो त मुंहिंजो राज खसिजी वेंदो, मां सुखी काथे आहियां? मन करके। राम। केरु सुखी? ब्रह्मा वटि पहुतो, मां हिन खफ़े में पूरो आहियां। केरु सुखी? चए विष्णु। पहुतो विष्णु वटि, चए मां पालना करण में। त केरु सुखी? चए जेके मुंहिंजो ध्यानु कनि था। पहुतो समाधि वारनि वटि, जेके 3 कलाक सुबुह जो समाधि, कीअं ॾींहुं चढ़े ताईं के ॿ समाधि लॻाइनि। चए जंहिं महिल समाधि में हो तंहिं महिल त आनंद में हो, बाक़ी त पोइ वरी। चए केरु सुखी? चए जेके सदाई नाम जे सिमरन में आहिनि। सुख मनी सुख अमृत पियो नाम भगत जना के मन सां। श्री राम। पोइ हाणे उहे विश्राम में आहिनि, उनखे पंहिंजी नाम जो स्मरण करके संतुष्टि अची वई आहे, कामना वासना न खां, उनजी वासना जेका बि उथंदी परोपकार लाइ उथंदी। त चए मां हमेशह संतन ख्याल रहे थो, चल कहिड़ो ख्याल उथाइनि, छो जो संतन खे मां इहा वरदान ॾेई छॾियो आहे। हा, त वरदान तव्हांजो ॾियणु कमु आहे, पूरो करणु कमु मुंहिंजो आहे। कंहिंखे वर ॾींदो या शराब ॾींदो, उनखे पूर्ण कमु मुंहिंजो आहे, बाक़ी तव्हांजे वातो निकिरण जी ज़रूरत आहे। राम। जीअं गुरु अर्जुन देव महाराजन
जॾहिं चयूं साईं सुलही मथां तव्हांजी चढ़ाई कई आहे, चई रखो करतार ते चिठी पहुती अची सिखनि जी। आख़िर ॿाहिरों पहुता, उन दिल्ली वारनि सिखनि जी सियादी हुई, वरी ॿी चिठी पहुती, पढ़ाई वई, साईं मथां चढ़ाई चई करतार ते रखो। जॾहिं टी चिठी आई, हुन इहा सलाह कई त सुभाणे चढ़ाई कंदासीं, ॿी टी चिठी मोकिलियो। साईं हे चढ़ाई करे ईंदो, पोइ असां तयारी कंदासीं। हिते साहब जे मुख मां निकितो, सुलही ते नारायण राख, सुलही का हाथ कहूं न पहुंचे, सुलही होए मुआ ना पाक, सुलही होए मुआ ना पाक। मुसलमान बाहि में मरे ॼणो नापाक थी मोह। त सुलही ऐं उतां जो सिपह सालार ऐं सुलही वज़ीर, इहे ॿई हिकु ईअं ॾिठो त काई टिॿो आहे, पर न उहो को खूरो हुयो, खूरो हुयो बाहि जो, सिरां पई पचनि। बसि हे उन टिॿे ते चढ़िया। हाणे उनखे त उहो हल्को थींदो आहे, उहो टिॿो त हुयो कोन। भोलाए में ॿई घोड़े सुधे बाहि में हलिया विया। सुलह होए मुआ ना पाक, काढ़ कुठार खशम सिर काटिया, छिनमय होए गया है खाक, मंदा चितवत चितवत पचिया, जिन रचिया तन दीना धाक, भाई मीत धन कछू न रहियो, छु सोड गया सब भाई साक, न कुटुंब रहे न कोई साथी न कोई ॿुधण वारो, भई बस अंदर अंगर थी विया। हा छोड़ गया सब भाई साक, कहो नानक प्रभु तुस बलहारी, जिन जन का कीनो पूरन वाक, मां प्रभु तूं बलहार वञा जेको पंहिंजे भक्तनि जो वाक सचो करे थो। बस हेॾो शब्द थियो आहे, होॾो हे घटना घटी आहे। त मूंखे हमेशह संतनि ख्यालु रहे थो, कंहिं महिल कुझु कंहिंजे लाइ चई वेंदा, उहो कमु पूरो करणो थो पए। सुखी त संतनि बाबा। सतनाम साध की महिमा साध बने आई, नानक साध प्रभु। बस त प्रभु सां लिंक जुड़ी पई आहे न, जेका कनि था, जेके निकिरे थो वचन, बस ॿिए जो भलो थिए थो। अहिड़ी सुखमनी जे ज्ञान खे जे हृदय में रखंदो, भगवान जे नाले खे सुखमनी सुख अमृत प्रभु नाम, भगत ॼणा के भक्तनि जननि जे मन में सदाईं विश्राम रहे। प्रभु कृपा करे असांखे संतनि जो संग बणियो रहे। इहे सभई ॻाल्हियूं बाबा साईं में हुयूं। श्री राम जंहिंजे दर ते वेठा छड़ो ध्यानु कयूं, बस हिकिड़ो ई कमु कयूं, अची पिया छड़ो हिते वेही संतनि जो ध्यानु कयूं। इहे गुण पाणे में सभु असांखे पाण ईंदा वेंदा। श्री राम श्री राम श्री राम जय राम जय जय
सतगुरु साईं सतराम दास पूज अमर शही साईं काराम सखी शनशाह बाबा दाराम संतन महात्मा की सर्व संतन को आयो लाल के